नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा असाबकुम मिन मुसीबतिन फ़बिमा कसबत अयदिन नास सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लम तस्लीमन कसीरा। बिरादरान इस्लाम मुअज़्ज़िज़ सामीन, जेका मूं आयत क़ुरान पाक जी तिलावत कई आहे, इन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहो फरमायो त जेका भी मुसीबत आहे, जेका भी इंसान खे तकलीफ़ अचे थी, चाहे बीमारी आहे या परेशानी आहे या घरू हालात आहिनि या जीअं मौजूदा वक़्त में मौजूदा टाइम में कोरोना जे नाले सां हिकु वबाई बीमारी हली रही आहे, कोरोना जे हवाले सां वायरस हली रहियो आहे। रब तो फरमाए तो वमा असाबकुम मिन मुसीबत, ये समूरे इंसाननि जे अमलनि जो नतीजो आहे। जॾहिं इंसान जी नाफ़रमानी वधी वेंदी आहे, इंसान पंहिंजे रब करीम खे नाराज़ कंदो आहे, इंसान पंहिंजे रब्बुल आलमीन खे नाराज़ कंदो आहे, त पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़ी हालत में उन जे मथां आज़माइश, इम्तिहान ऐं बीमारियुनि खे ऐं वायरस खे आणींदो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला वाज़िह फरमायो त इंसान नेक हुजे ऐं उनखे मां अल्लाह पाक पंहिंजे अज़ाब जे अंदरि गिरफ़्तार कयां, मुसीबत जे अंदरि। ईअं न थींदो आहे, बल्कि इंसाननि जे अमलनि जे करे इहे शामतूं ऐं मुसीबतूं ईंदियूं आहिनि। त इन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन हीअ ॻाल्हि खे वाज़िह फरमायो आहे। फरमाए थो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फ़बिमा कसबत अयदिन नास, जेका भी मुसीबत अचे थी, जेका भी तकलीफ़ आहे, उहा इंसाननि जे हथनि जी कमाई आहे। इंसान नाफ़रमानी करे अल्लाह खे ईज़ाए थो, अल्लाह जी नाफ़रमानी कयईं, अल्लाह जा हुक्म ठुकरायईं त अल्लाह पाक मुख़्तलिफ़ मुसीबतूं नाज़िल कयूं, मुख़्तलिफ़ मुसीबतुनि में उन्हनि ॿारनि खे मुब्तला करे छॾियईं। वरना इहा बि ॻाल्हि वाज़िह आहे त इंसान नेक हूंदो आहे, अल्लाह ताला कॾहिं बि उनखे अज़ाब जे अंदरि गिरफ़्तार न कंदो आहे। इंसान गुनाहनि जे करे मुसीबत में ईंदो आहे, तकलीफ़ में ईंदो आहे। ॿी जगह ते फरमाए थो ज़हरल फ़साद फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास, ए इंसानू ज़मीन जे अंदरि बिगाड़ो अचे, समुंड जे अंदरि, दरियाहनि जे अंदरि, उहो समूरो तुंहिंजनि अमलनि जो नतीजो आहे, तुंहिंजे हथनि जी कमाई जो नतीजो आहे। वरना अल्लाह पाक कॾहिं बि ईअं अज़ाब न आणींदो आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तंहिंजे करे इंसान मुसीबत वारे टेम ते अल्लाह जे तरफ़ रुजू करे, अल्लाह खां माफ़ी घुरे। अल्लाह पाक माफ़ करण वारो आहे। जेकॾहिं मौजूदा वक़्त में कोरोना वायरस जे नाले सां जेका मुल्क वबा हली रही आहे, त असां हिन टेम ते पंहिंजे अल्लाह खां माफ़ी घुरूं त ए मुंहिंजा अल्लाह, असांजे गुनाहनि जे करे या वायरस आई या मुसीबत आई, पर असां तोखां माफ़ी था घुरूं। अल्लाह असांखे पंहिंजी रहमत सां माफ़ फरमाए, हिन वबाई बीमारी खे, मोहलिक बीमारी खे ख़त्म फरमा। त अल्लाह पाक अॼु बि ताक़त वारो आहे, कुदरत वारो आहे, हिन बीमारी खे पंहिंजी कुदरत सां ख़त्म फरमाईंदो। ऐं हिकिड़ी इहा शइ बि ज़हन में हुजे त मौत ऐं हयाती हिन कोरोना जे हथ में न आहे, बल्कि अल्लाह जे हथ में आहे। तंहिंजे करे कोरोना न मारींदी आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मां, क़ुरान पाक मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी
त इंसान जी जेका क़बर वारी रात आहे उहा ॿाहिरि न ईंदी। जेका राति अल्लाह तबारक व तआला ॿाहिरि रखी आहे उहा क़बर में न ईंदी। छो त हयाती ऐं मौत जो मालिक अल्लाह तबारक व तआला आहे। कंहिं शइ जे अंदरि मौत ऐं हयाती अल्लाह पाक न रखी आहे। हर शइ जो मालिक मुंहिंजो अल्लाह आहे। उमूमन इहा शइ हूंदी आहे त ज़हर मारींदो आहे, ज़हर इंसान खे मारे छॾींदो आहे। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ो आहे, मस्जिद नबवी जो गारो पियो करे थो, मस्जिद नबवी जो गारो थो करे। अचानक हिकिड़ो काफ़िर आयो आहे। उहो काफ़िर अची करे पुछा थो करे त मुस्लमाननि जो ख़लीफ़ो कहिड़ो आहे, मुस्लमाननि जो अमीरुल मोमिनीन कहिड़ो आहे। माण्हू ॿुधाए त सामे उहो गारो करे थो मस्जिद नबवी जो। उहो काफ़िर अची करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवे थो त ए उमर, मूंखे पंहिंजे बादशाह मोकिलियो आहे, मूंखे 3 शयूं ॾिनियूं अथई त जेकॾहिं उमर खे शादी जी ख़्वाहिश हुजे त हसीन जमील औरत सां शादी करायूंसि, ऐं जेकॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माल खपे, मिल्कत खपे त उहा बि ॾियूंसि। ऐं हे तुंहिंजे लाइ ज़हर मोकिलियो अथई। हे ज़हर जी शीशी आहे या अतर जी शीशी आहे। हे अतर जी शीशी हणंदऊं त तुंहिंजे बदन ते उहा ख़ुशबू हमेशह जारी थी वेंदी, कपिड़ो ॻरी वेंदो पर ख़ुशबू ख़तमु न थींदी। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो ख़ुशबू वारी शीशी वठी करे मस्जिद नबवी जे गारे में हारे थो त उमर खां वधीक ख़ुशबू जो हक़दार अल्लाह जो घर या मस्जिद नबवी आहे। उमर हक़दार वधीक न आहे। उहा ख़ुशबू मस्जिद नबवी जे गारे जे अंदरि फिटो कयईं ऐं वरी उन खां बाद में ज़हर पेश करे थो त ए उमर ई उहो ज़हर आहे जो माण्हू पीए न सिर्फ़ु इन खे सिंघे त उहो मरी वेंदो, ख़तमु थी वेंदो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ज़हर वारी शीशी जो ढकणु लाहे करे पंहिंजे मुंहं ते चाढ़े थो, वात में विझे थो। काफ़िर दां थो करे, ओ उमर, हीउ ख़तरनाक ज़हर आहे, हीउ मामूली ज़हर न आहे, ख़ुदा जे वास्ते ईअं न कर, मरी वेंदे। आख़िर में उमर उहो समूरो ज़हर जी शीशी पी करे हेठि फिटो करे थो ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन काफ़िर खे चवे थो त ए काफ़िर, ॿुधी छॾ, तोखे पंहिंजे आका ॿुधायो आहे, बादशाह ॿुधायो आहे त इहो ज़हर मारींदो आहे, ज़हर ख़तमु कंदो आहे। पर मां उमर खे मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, सम्झायो आहे, पढ़ायो आहे त उमर ज़हर न मारींदो आहे, मुंहिंजो अल्लाह मारींदो आहे। मौत जो मालिक अल्लाह, हयाती जो मालिक अल्लाह। तंहिंजे करे इहो ज़हर पी करे मां तोखे मुशाहिदो करे ॾेखारियो आहे त मारण वारी ज़ात ई ज़हर न आहे, बल्कि मुंहिंजो अल्लाह मारींदो आहे। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हितां साबित थियो त काई बि बीमारी मारींदी न आहे, चाहे उहो कामिड़ हुजे, हेपाटाइटिस सी हुजे, शुगर हुजे या ब्लड प्रेशर हुजे। अहिड़ी तरह कोरोना वायरस जे हथ में बि मौत न आहे। ईअं न आहे त इहा कोरोना वायरस मारींदी। मारण वारी ज़ात अल्लाह जी, जो फरमाए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम, हयाती ऐं मौत जो ख़ालिक़ ऐं मालिक मां अल्लाह पाण आहियां। मौत मुंहिंजे हथ में आहे, न कंहिं बीमारी जे हथ में आहे, न कोरोना वायरस जे हथ में आहे। जंहिं टाइम मौत अची करे, जंहिं टाइम मौत वारो वक़्तु पहुचंदो, हयाती पूरी थींदी, उन टाइम मौत वाक़ियो थींदो। बाक़ी कोरोना जे हथ में कुझु बि न आहे, सभु कुझु अल्लाह जी ज़ात जे हथ में आहे, ॿियो कंहिंजे हथ में कुझु बि न आहे। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हीउ मुंहिंजो मैसेज आहे नौजवाननि जे लाइ, अदरनि अमरनि भेनरुनि जे लाइ, पंहिंजनि दोस्तनि ऐं बुज़ुर्गनि जे लाइ त कोरोना वबा ज़रूरु आहे, तंहिंजे करे एहतियात बि ज़रूरु कयो। पर इहो क़तल न आहे त माण्हू कोरोना जे करे मरंदो आहे। मारण वारी ज़ात रब्बुल आलमीन जी ज़ात आहे, ज़िंदा रखण वारी ज़ात बि अल्लाह जी ज़ात आहे। तंहिंजे करे पंहिंजी दिलि मां ख़ौफ़ ख़तमु कयो, रुजू इल्लाह कयो, अल्लाह जी ज़ात खे राज़ी कयो, अल्लाह जी ज़ात खे परचायो, जंहिंजे हथ में सभु कुझु आहे। सल अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। समूरनि कलमे वारनि खे रब पाक सल पंहिंजे दर ते तौबा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।